जय झूलेलाल। भोपाल खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हांजो स्वागत थो कयां पियो। डाक टिकट संग्रह करणु राजाउनि जो शौक़ु ऐं शौक़ुनि जो राजा चयो वेंदो आहे। त अॼु अहिड़ी शख्सियत असां सां गॾु आहिनि श्री कन्हैया चंगलाणी जी, जेके संत हिरदाराम नगर भोपाल में रहंदा आहिनि। मां अॼु तव्हांखे उन्हनि सां मिलायां। कन्हैया भाई जय झूलेलाल। जय झूलेलाल। वक्त की सीढ़ियों पे उम्र तेज चलती है, वक्त की सीढ़ियों पे उम्र तेज चलती है, आप हमेशा जवां रहोगे, कोई शौक़ पाल के तो देखो। त अॼु असांजा अहिड़ी शख्सियत कन्हैया चंगलाणी जी आहिनि। कन्हैया भाई, मां तव्हां खां सभिनी खां पहिरीं इहो पुछंदुमि कि तव्हांजो व्यवसाय छा जो आहे? व्यवसाय थोक वस्त्र कपिड़े जो व्यवसाय है। अच्छा, कपिड़े जो व्यवसाय कंदा हो तव्हां। अच्छा, तव्हांखे इहो डाक टिकट संग्रह करण जो शौक़ु कॾहिं खां थियो? इहो शौक़ु अबाउट 1988 99 खां मुंहिंजे दादाजन मूंखे टिकटूं ॾिनियूं। अच्छा। त चइनि इहो ॾाढो सुठो शौक़ु आहे, हिनखे अॻियां वधाइणु घुरिजे। अच्छा। उन्हनि जी प्रेरणा सां ई मां इहो। त तव्हांजा दादाजी इहे कलेक्ट कंदा छा टिकट? कलेक्ट कंदा बि आहे ऐं दुकान ते जेके यूज स्टैम्प्स ईंदा आहिनि। अच्छा, व्यवसाय सां गॾु उहे बि इहो कमु कनि। लिफाफा ईंदा आहिनि, हुन मां कढी ईंदा हुआ मूंखे। त बढ़िया उन्हनि सां गॾु जॉइंट रहंदो हुअमि मां। अच्छा। रोज़ उन्हनि खां 2-2:30 बजे ईंदा हुआ दुकान तां। अच्छा। मां सभिनि खां पहिरियों इहो ई सवाल पुछंदो हुअमि। अच्छा, इन लाइन में तव्हांजा गुरु तव्हांजा दादाजी आहिनि? बिल्कुलु, मुंहिंजा दादाजी आहिनि मुंहिंजा गुरु। अच्छा, तव्हांजो डाक टिकट संग्रह करण में काफ़ी किताबुनि में ऐं कई अख़बारुनि में मां पढ़ंदो रहंदो आहियां। त तव्हां इहो ॿुधायो कि अॼु ॾींहं ताईं घणनि सिंधियुनि जे मथां डाक टिकट निकिती आहे? तव्हां वटि कोई आहे अहिड़ी लिस्ट? हा, बिल्कुलु आहे लिस्ट। ॿुधायो कि असांजे सिंधी समाज में घणनि जे मथां डाक टिकट निकिती आहे? सिंधी समाज में सभिनि खां पहिरियों साधू वासवाणी साहिब ते जी 1969 में। जी जी। हेमू कालानी जी। जयरामदास दौलतराम जी। आचार्य कृपलानी जी। दादा लेखराजमल जी। सिंधु दर्शन जी। झूलेलाल साहब। जी जी। सिंधु दर्शन माने सिंधु नदी? सिंधु नदी। जी जी जी। संत कंवरराम साहिब जी। संत शिवदाराम साहिब जी। ऐं सिंध हार्स ते टिकट निकिती आहे। अच्छा अच्छा। ऐं हाणे हिकु सिंध पंखे ते बि टिकट निकिती, जेको असां पखो लोॾींदा हुआसीं असांजे पुराणे ज़माने में। खजूर जो जेको हूंदो जी आहे, जी जी। उन जो पंखे जी डाक टिकट निकिती आहे। सिंधी फैशन ते डाक टिकट निकिती आहे। अच्छा अच्छा। हाणे प्रेजेंट में ब्रह्म कुमारी दादी जानकी जन शांत थिया। हा हा। उन्हनि जी डाक टिकट वो त हाणे लेटेस्ट ई ॻाल्हि आहे। 2022 जी। अच्छा अच्छा। रायपुर मां ॾाढा सुठा कवर निकिरंदा रहंदा आहिनि। अच्छा। कंवरराम साहब। अच्छा, असांखे बि ॾेखारियो थोरो। अच्छा। ऐं तव्हांजो इहे झूलेलाल साहब। कंवरराम साहब ते त हाणे डाक टिकट बि निकिती आहे। 2010 में निकिती आहे। अच्छा, हे स्पेशल कवर आहे। अच्छा, हे उन खां पहले जो निकितल आहे? पहले जो निकितल। अच्छा अच्छा, वेरी गुड। हे संत झूलेलाल जी। अच्छा अच्छा, इहो बि रायपुर खां निकितो आहे? रायपुर खां निकितल आहे। अच्छा, रायपुर खां माने काफ़ी माण्हू हिन में सक्रिय आहिनि असांजे समाज में। बैरागढ़ मां बि पंहिंजो बैरागढ़ भोपाल मां बि संत हिरदाराम साहिब जो ॾाढो सुठो कवर। जी जी। इहो कवर कंहिं उन्हनि शायदि भाई दुर्गेश केसवानी जी सेवा संस्था जे पारां गॾु, पर अॼु ॾींहं ताईं संत हिरदाराम जी ते डाक टिकट न निकिती आहे। इन जो प्रयास अञा कोन थी पायो आहे हिन संत हिरदाराम नगर मां। ख़ैर, इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ॿियो ई 2013 में झूलेलाल साहिब जो ॾाढो मस्तु कवर निकितो आहे। अच्छा 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 अच्छा, बढ़िया, वेरी गुड। अच्छा, मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि कि असांजे देश में त हिंदुस्तान में काफ़ी डाक टिकटूं निकितियूं, छा विदेशनि में बि निकितियूं? छा विदेशनि में कहिड़ी कहिड़ी कंट्रियुनि में निकितियूं, थोरो असांखे ॿुधायो? फ्रांस मां। अच्छा। पाकिस्तान मां मोहन जोदड़ो ते। अच्छा, उन्हनि जो त उहो 5 टिकटनि जो सेट निकितो मोहन जोदड़ो ते। जी। ऐं शायदि हिकिड़ी सिंधी उत्सव ते बि डाक टिकट निकिती। सिंधी उत्सव पाकिस्तान में निकिती आहे, पाकिस्तान तरफां। अच्छा अच्छा। उहे हर साल उते सिंधी उत्सव मल्हाईंदा आहिनि। अच्छा अच्छा, उन ते उन्हनि डाक टिकट निकिती आहे। अच्छा। ॿियो तव्हांजो यूनेस्को तरफां जेको मोहन जोदड़ो खे जी 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 प्रचारित कयो अथनि। हा हा, उनखे पुरातत्व में उन्हनि महत्व ॾिनो वियो आहे। हा, उन्हनि जूं ॾाढियूं डाक टिकटूं। हा, छो जो उहो सिंधु घाटी जी सभ्यता सां असांजो तालुक़ु रहियो आहे। हूअं त असांजे सॼो समाज जी सभ्यता ई हुन सां जुड़ियल आहे। असांजी छा, सॼे हिंदुस्तान जी, सॼी दुनिया जी सभ्यता, चवंदा आहिनि कि सभिनी खां पुराणी सभ्यता उहा सिंधु घाटी जी सभ्यता ई आहे। अच्छा, तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि में इहा पुछणु चाहींदुमि कि जीअं विदेशनि मां डाक टिकट न, तव्हां उहे बि कलेक्ट कंदा आहियो छा? मां पंहिंजे सिंधी समाज ते जेकी बि डाक टिकट कवर, स्पेशल कवर्स वग़ैरह जेके इशू थींदा आहिनि, हा हा, उहे जॻह जॻह ते वेंदा आहियूं एग्जीबिशन्स में। अच्छा। उते ॻोल्हा कंदा आहियूं, जेको ॾिसणु ईंदो आहे बिल्कुलु पंहिंजे कलेक्शन में सबमिट कंदा आहियूं। अच्छा, सिंधी समाज जे अलावा बि ॿियो बि कोई डाक टिकट कंदा आहियो? सिंधी समाज जे अलावा क्रिकेट ते। अच्छा। ॿियो मध्य प्रदेश ते जेके स्पेशल कवर्स आहिनि, डाक टिकट्स आहिनि, उन्हनि जो मुंहिंजो मेन सब्जेक्ट आहे। जी जी। हा, स्टार्टिंग खां मां उन ते ई पहिरियों कयो आहे
फोकस कयो आहे। अच्छा। पर 2008 में तव्हां सां मुलाक़ात थी मुंहिंजी जी जी एग्जीबिशन में। जी जी तव्हां चयव त सिंधी समाज ते बि निकिरणु घुरिजे। जी जी तव्हां मूंखे रेडीमेड लिस्ट ॾिनी जी 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 त भाई ही टिकटूं इशू थी चुकियूं आहिनि। मूंखे जानकारी न हुई त एॾियूं टिकटूं सिंधियुनि ते तव्हां शायदि अदर देन सिंधियुनि ते कलेक्ट कंदा हुया टिकटूं। मां इंडिया मिंट कलेक्शन कंदो हुअमि टोटल 1947 खां वठी करे अॼु ताईं आहिनि सभु मूं वटि टिकट। तव्हां वटि काफ़ी वॾो कलेक्शन आहे हिन टिकटुनि जो। अच्छा, ॿी ॻाल्हि हिकिड़ी मां इहो पुछणु चाहींदुमि कि जीअं तव्हां डाक विभाग में प्रदर्शनी लॻाईंदा त उन में छा करिणो पवंदो आहे तव्हांखे? ये डाक विभाग में तव्हां प्रदर्शनी लॻाईंदा हो न डाक टिकट जी? हा हा। त इहो कीअं लॻाईंदा हो? समय समय ते डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवल ते एग्जीबिशंस ऑल इंडिया लेवल ते लॻाई आहे? ऑल इंडिया ते हींअर फरवरीअ में इंटरनेशनल लेवल ते लॻाइण जो मौक़ो लॻो आहे मूंखे। अच्छा अच्छा, लॻायो इंटरनेशनल लेवल ते? छो जे करे डिस्ट्रिक्ट या स्टेट लेवल ते जेको मेडल मिलंदो आहे जी जी जी, उन खां पोइ तव्हांखे प्रदर्शनी लॻाइण जो मौक़ो मिलंदो आहे। अच्छा, इंटरनेशनल हुन में मतिलबु नेशनल ताईं तव्हां लॻाई आहे, हाणे इंटरनेशनल जी तव्हांजी तयारी आहे। असांजी शुभकामनाऊं तव्हां सां गॾु आहिनि। जिसने अपने शौक को भगवान झूलेलाल जी से जोड़ दिया, जिसने अपने शौक को भगवान झूलेलाल जी से जोड़ दिया, उसने इस दुनिया में हर रिकॉर्ड तोड़ दिया। अहिड़ा ई असांजा कन्हैया चंगलाणी जिन खे डाक विभाग जे तरफ़ां कई पुरस्कार मिलिया आहिनि। त असांखे तव्हां उहे पुरस्कार जी जानकारी ॾियो कि तव्हांखे कहिड़ा कहिड़ा पुरस्कार मिलिया आहिनि? पुरस्कार मूंखे हाईएस्ट पुरस्कार लार्ज सिल्वर मिलियो आहे जी 2016 में। जी जी मध्य प्रदेश स्टेट लेवल ते। अच्छा, त उन में छा पुरस्कार में छा ॾींदा आहिनि तव्हांखे? मेडल ॾींदा आहिनि। अच्छा, मेडल शील्ड। अच्छा, तव्हांखे लॻभॻि घणा पुरस्कार मिलिया हूंदा? असांखे ॿुधायो, अंदाज़ ॿुधायो। अंदाज़ो 15-20 त मिलिया हूंदा। हा, पर हाईएस्ट लार्ज सिल्वर मेडल मिलियो आहे। अच्छा, हाणे गोल्ड मेडल जी तयारी करणी आहे। अच्छा, असांजी तव्हांखे शुभकामनाऊं कि तव्हां गोल्ड मेडल खटियो। जी जी, बिल्कुलु मिलंदो। अच्छा, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि कि कोई डाक टिकट संग्रह करणु चाहे या इन लाइन में कोई नओं माण्हू अचणु चाहे, मुंहिंजे ख़्याल सां हिन में बि सिंधी ॾाढो घटि आहिनि। मां त सम्झां थो शायदि मध्य प्रदेश लेवल ते स्टेट लेवल ते तव्हां हिकिड़ा मूंखे नज़र ईंदा हो सिंधी हूंदा छुटमुट, पर उन्हनि जी कॾहिं प्रदर्शनी मां न ॾिठी आहे। तव्हांजी ज़रूरु मां प्रदर्शनी कई भेरा डाक विभाग में ॾिठी आहे। त अगरि कोई नओं माण्हू इन लाइन में अचणु चाहे त उनखे छा करिणो पवंदो? सभिनि खां पहिरियों पोस्ट ऑफिस में 200 रुपया जमा करे अच्छा पीडी अकाउंट खुलंदो आहे। मेंबरशिप ठहिणो पवंदो आहे। उन खां तव्हांखे घर में वेठे वेठे बढ़िया टिकटूं मोकिलींदा रहंदा ऐं उनजो निशुल्क मोकिलियूं, कोई पोस्टेज चार्ज न। अच्छा, केवल 200 रुपया मेंबरशिप वठंदा आहिनि? मेंबरशिप उन खां पोइ जेकी तव्हांजी रिक्वायरमेंट हुजे उन अनुसार टिकट जा पैसा वठंदा तव्हां खां कि भई तव्हांखे 10 टिकट जेके बि लेटेस्ट टिकट निकिरजनि उहे तव्हांजी जेकी रिक्वायरमेंट हूंदी। अच्छा, त उहे तव्हांखे घर वेठे टिकट जेतिरियूं तव्हां चाहियो था उन अनुसार पैसा डिपॉजिट करणा पवंदा पाण खे। अच्छा, निशुल्क तव्हांखे बिल्कुलु घर मोकिलींदा। अच्छा, उन जो मोकिलण जो शुल्क कोई न लॻंदो आहे। त ईअं माण्हू कोई बि टिकट संकलन करे सघंदो आहे। अच्छा, कोई नओं माण्हू असांजे समाज जो ईअं करणु चाहे त तव्हां उनखे गाइडलाइन ॾींदा, ॿुधाईंदा तव्हां? बिल्कुलु ॿुधाईंदासीं, है न? असां त चाहींदासीं असांजे फील्ड जा माण्हू वधनि। अच्छा अच्छा अच्छा, ठीकु आहे, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अब मूंखे इहो ॿुधायो तव्हांजो मनपसंदि व्यंजन कहिड़ो आहे? सिंधी व्यंजन ॿुधायो। व्यंजन त हाणे सिंधीअ में हिक खां हिकु लज़ीज़ आहिनि, बढ़िया स्वादिष्ट आहिनि, पर कढ़ी चांवर सभिनि खां बेस्ट। कढ़ी चांवर, हा, अधिकतर असांजे समाज में कढ़ी चांवर ऐं पालक वारी साई भाॼी ऐं चांवर इहे काफ़ी पसंदि कंदा आहिनि। बिह त फेमस आहिनि, बिह ऐं दाल पकवान त फेमस आहिनि ई आहिनि। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, असांजे समाज में सिंधी भाषा ॾाढो घटि था ॻाल्हाइनि माण्हू, घरनि में ई नथा ॻाल्हाइनि, असांजा ॿार नथा ॻाल्हाइनि। उन लाइ तव्हांजो छा संदेश आहे कि असां में सिंधी भाषा कीअं वधे? सिंधी भाषा वधाइण खां सभिनि खां पहिरियों तरीक़ो आहे घर परिवार में मिट माइटनि सां, दोस्तनि यारनि सां सिंधी ॻाल्हायूं। अच्छा, प्लस जेके सिंधी ॾिण वार आहिनि जी जी उहे सुठे नमूने सां धूमधाम सां ॿारनि सां गॾु मल्हायूं, उन्हनि खे सामूहिक रूप सां मल्हायूं, उन्हनि खे महत्व सम्झायूं त पाण सिंधी त्योहार छो था मल्हायूं। जी जी जी, हा हा हा, इहो करणु घुरिजे। ऐं जेके सामाजिक संस्थाऊं सिंधी प्रोग्राम रखनि था जी जी उन्हनि खे बिल्कुलु परिवार सहित वञी करे ॾिसणु घुरिजे। अच्छा, ये सही ॻाल्हि आहे, तव्हांजो संदेश ॾाढो सुठो आहे। शौक आज भी हमारे ऊंचे हैं, शौक आज भी हमारे ऊंचे हैं, जमीन से दूर ही सही पर आसमान को भी छूते हैं। कन्हैया भाई, मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि कि हिकु सिंध डाक जे मथां हिकिड़ी किताब निकिती, उन बारे में ॼाण हुजे त ॿुधायो असांखे। बिल्कुलु साईं, सिंध डाक जी ॾाढी शानदार किताब
ताए द्वारा लिखेला जी 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 इनमें सिंधी महापुरुष संत महात्मा जी जेतिरा सिंधी स्टैम्प्स निकता है स्पेशल कवर्स जी देश विदेशन में जी जी उन्हनि जी सॼी हिन में ॼाण आहे। हाँ हाँ जंहिंखे बि इहे बुक्स खपे हाँ। बिल्कुलु निशुल्क तव्हांखे पहुचाई वेंदी। जी जी मुझे ख्याल था ये विश्व में पहली किताब आहे अॼु ताईं कंहिं सिंधी समाज जे न। मथां कंहिं किताब कढी कोन्हे। बिल्कुलु न निकिती आहे विश्व हाँ। में बिल्कुलु पहिरीं किताब आहे हाँ ऐं ॾाढो सिंधी कलेक्शन जो ॾाढो सुठो हिन में संग्रह आहे ॾाढो बढ़िया कवर्स। मां तव्हां सां निवेदन करूं कि कॾहिं बि तव्हां किथे बि डाक प्रदर्शनी जिते भी लगे इंडिया में विदेशन में ये किताब जरूर उते निशुल्क विराईंदा। बिल्कुलु बिल्कुलु विराईंदासीं। जी कन्हैया भाई तव्हांखे डाक टिकट संग्रह त कंदा ई आहियो इहो त मूंखे ख़बर आहे पर तव्हांखे डॉग्स पालण जो बि शौक़ु आहे त तव्हां वटि अगरि हुजे डॉग्स त असांखे ॿुधायो किथे। शानदार डॉग्स आहे मूं वटि लेब्रा बढ़िया ब्रीड जो आहे। कहिड़ो लेब्रा ब्रीड? अच्छा अच्छा बढ़िया 5 साल जो थी वियो आहे। अच्छा अच्छा हिकु मिंट में बिल्कुलु अचां करेंसि था हुनखे। जी 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 तव्हांखे हुनजी हिकु झांकी ॾेखारियांव थो। जी 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 आजा हाँ अब देखो कौन आया देखो देखो। नहीं धन्यवाद कन्हैयालाल चंगलानी साहब जी तव्हां सां अॼु सिंधी शख्सियत में ॾाढी सुठी मुलाक़ात थी। तव्हांखे असांजो हे कार्यक्रम सिंधी शख्सियत कीअं लॻो तव्हां असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। मुंहिंजो मोबाइल नंबर आहे 9229430047 ऐं इहो कार्यक्रम तव्हांखे अगरि सुठो लॻे त तव्हां पंहिंजे मिटनि माइटनि में दोस्तनि में ज़रूरु शेयर कंदा। जय झूलेलाल कन्हैयालाल जी जय झूलेलाल।